खैबर मां ख़बर ॾींदा आलो त माज़ी में सिंधी सियासत जो तमाम वॾो नालो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो वेझो साथी MRD तहरीक जो सरवान पीपल्स पार्टी सिंध जो अॻूणो सदर अॻूणो MNA ऐं साबिक़ा सीनेटर मखदूम गुलाम मोहम्मद उर्फ मखदूम खलीकुल ज़मा अल मारूफ गुल साईं कुछ अरसो बीमार रहण बाद कराची जे हिक प्राइवेट अस्पताल में 73 सालनि जी उम्र में वफ़ात करे वियो। मखदूम खलीकुल ज़मा जी वफ़ात जी ख़बर इलाइक़े में बाहि वांगुरु फैलिजी वई ऐं हाला शहर समेत मटियारी ज़िले जे अक्सर शहरनि में दुकानदार सोग में पंहिंजो कारोबार पाण मुरादो बंदि करे मखदूम हाउस पहुची विया। मेंबर सूबाई असेंबली मखदूम रफ़ीकुल ज़मा पंहिंजे फर्ज़ंद मखदूम फ़खरुल ज़मा सां गॾु मरहूम जो लाश खणाए मखदूम हाउस हला पहुतो, जिते दरगाह सरवर नूह जे गादी नशीन मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमीलुल ज़मा सिंध अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल ज़मा जिन मैयत के मखदूम हाउस खणाए विया। मरहूम मखदूम खलीकुल ज़मा अल मारूफ गुल साईं जी जनाज़े नमाज रात जो 11 बजे हाला दरगाह मखदूम सरवर नूह ते अदा कई वई। जनाज़े नमाज में PP समेत सियासी पार्टियुनि जे क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे चूंडियल मेंबरनि, पार्टी उहिदेदारनि, सरवरी मुरीदनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरियुनि तमाम वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।